करीम रब ओ मुझा मौला ए करीम अॼो को साईं मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला नबी साईं जे सदके हिकु हफ़्ते में 2 दफ़ा हिन घर में आका जी महफ़िल थी, आका जी हे दावत थी, सलवात पढ़ी वई, मोहम्मद रमज़ान साईं जी ग़ुलामी क़बूल मंज़ूर फरमा। इन मुग़ल हाउस खे क़यामत ताईं आबाद फरमा। मोहम्मद रमज़ान साईं जे पुटनि खे, साईं जे बचड़नि खे, अमड़े न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। अल्लाह हिननि जे रोज़ीअ में बरकतूं ॾे, हिननि खे ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। जेके भी मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं जा माइट दोस्त हिन दुआ में शरीक आहिनि, इन्हनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। जुमिले जेके भी हिन दुआ में वेठा आहियूं, असां सभिनी जे दिलनि में जेके भी शरई जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। असां जुमिले असां सभिनी जो बेड़ो तार। जनते ग़रीबतूं आहिनि, अली असगर जो वास्तो थी, अली अकबर जो वास्तो थी, जनते ग़रीबतूं उन्हनि जूं ग़रीबतूं दूर कर अल्लाह। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। ओ मौला असांजे मुल्क खे पंहिंजे क़यामत हिफ़्ज़ अमान अता फरमा। ऐं मौला ईरान जी ग़ैब मो क़यामत ताईं मदद फरमा। जेको भी इस्लाम जो हमदर्द सचो आहे उन जी मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।